Secrets of living long and healthy. यानी वॾी उमिरि ताईं ज़िंदह रहण सेहतमंद रहण जा राज़। हाणे हिन सीरीज़ में असां पहिरियों ॿ टे ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिकिड़ो त जेके माण्हू सोशली कनेक्टेड रहनि था, जेके रिलेशनशिप में रहनि था ऐं रिलेशनशिप सुठा आहिनि, त उन्हनि जी ज़िंदगी वॾी रहे थी पई बनस्बत उन्हनि जे जेके अकेला आहिनि, जंहिंजी का रिलेशनशिप न आहे। ॿियो असां ॾिठोसीं त जेके माण्हू ख़ुशि रहनि था पिया, उन्हनि जी ज़िंदगी बि वॾी थी रहे। हाणे टीं जेका ॻाल्हि ॾिठी वई, हाणे उहा इहा ॾिठी वई त जेके माण्हू ऑप्टिमिस्टिक आहिनि, जेके माण्हू अॻिते लाइ पुरउमीद आहिनि ऐं अॻिते लाइ उहे पॉज़िटिव सोचनि था, मुसबित सोचनि था। माना अगरि का तकलीफ़ अचे त चवंदा हीअ तकलीफ़ जेका आहे बसि हाणे थोरी तकलीफ़ आहे, के चवंदा हिन में मालिक जी का चङाई हूंदी तॾहिं जेको आहे इहा ॻाल्हि थी आहे, या इहे चवंदा ठीकु आहे हाणे आई आहे त वरी गुज़री वेंदी, रोज़ न रहंदी, ठीकु आहे। उन जाइ ते ॿिया माण्हू जेके हूंदा आहिनि, के पेसिमिस्टिक हूंदा आहिनि, का तकलीफ़ अची वई त बचंदा मूं सां त सदाईं ईअं थींदो आहे, तूं त सदाईं चङो न हलंदो आहे ऐं मूंखे त सदाईं नौकिरी मूं कढी छॾींदा आहिनि। उहे माना हर ॻाल्हि खे ईअं ॾिसंदा त इहा सदाईं थींदी आहे ऐं उहे ॾिसंदा आहिनि त उहा चेंजेबल बि न थींदी। हाणे ठीकु थोरी थींदो, इहा ॻाल्हि ठीकु थींदी ई कोन, हाणे बसि मुंहिंजी ज़िंदगी जी मुसीबतूं शुरू थी वियूं ऐं ॿियनि ॻाल्हियुनि में मुंहिंजी हाणे हालति ख़राबु थी वेंदी। ऐं जेके पॉज़िटिव माण्हू हूंदा आहिनि ज़िंदगी में, ऑप्टिमिस्टिक माण्हू हूंदा आहिनि, उहे सोचींदा आहिनि त भई का वॾी ॻाल्हि न आहे, भला हाणे पोइ हिकिड़ी ही ॻाल्हि आहे न, ॿियूं ज़िंदगी में केॾियूं सुठियूं शयूं आहिनि, ठीकु आहे अॻिते हलंदासीं ऐं इहा ठीकु थी वेंदी, कंट्रोल थी वेंदी। अॻे बि मुसीबतूं आयूं आहिनि, ठीकु थी वियूं आहिनि, हाणे बि ठीकु थी वेंदियूं ऐं असां करे वेंदासीं ऐं उन्हनि खे लॻंदो आहे असां इहा ठीकु करे वेंदासीं, कंट्रोल करे वेंदासीं ॻाल्हि। त पोइ छा कयूं, उन ते हिकिड़ी स्टडी कयूं त ॾिसूं त जेके ऑप्टिमिस्टिक माण्हू आहिनि या पेसिमिस्टिक माण्हू आहिनि, जेके पुरउमीद माण्हू आहिनि, जेके नाउमीद माण्हू आहिनि, उन ॿिन्ही में छा फ़र्क़ु आहे। हिकिड़ो आहे जेको माउंट सिनाई अस्पताल न्यूयॉर्क में आहे, डॉक्टर एलन रोज़न्स्की कार्डियोलॉजिस्ट आहे, उहो जेको आहे इन रिसर्च कई, ॾाढी मशहूरु रिसर्च आहे इहा। हाणे जेका आहे 2019 जे इहे जुलाई खां इहा उन्हनि स्टडी कई, माना ताज़ी रीसेंट स्टडी आहे। त जॾहिं सेप्टेंबर अक्टूबर में उन्हनि रिज़ल्ट जेके शाया कया उन स्टडी जा, मेटा एनालिसिस जा, त उन्हनि 15 स्टडी खयूं, उन में पोइ 10 स्टडी अहिड़ियूं हुयूं जिन में इहो आउटकम मेयर जेको हुयो त जेको आहे दिलि जा करे केतिरा डेथ थिया, हार्ट अटैक केतिरनि माण्हुनि खे थिया ऐं जेको आहे फालज जे केतिरे माण्हुनि खे थिया, केतिरा माण्हू गुज़ारे विया, उन्हनि खे ॾिठो त कीअं सिलसिलो आहे। ऐं उन्हनि स्टडीज़ में जेको ॾिठो तक़रीबन 2,30,000 माण्हुनि जी स्टडी थियल हुई ऐं उन स्टडीअ खे तक़रीबन मीन जेको चइबो आहे, एवरेजली जेको आहे 14 सालनि ताईं फॉलो थियल हुया पेशेंटनि में, जेको 2.25 लख माण्हू जेके हुया ऐं कुझु माण्हुनि में कुझु स्टडी त अहिड़ियूं जंहिंमें 40 साल फॉलो थियल हुया। ऐं उन्हनि में ॾिठो वियो त जेके माण्हू पुरउमीद हुया, ऑप्टिमिस्टिक हुया, उन्हनि में तक़रीबन 35% घटि दिलि जा दौरा पिया या फालिज थिया या गुज़ारे विया। माना जेके माण्हू पेसिमिस्टिक हुया, जेके चवनि पिया त भई जेका लाइफ में हर ॻाल्हि में नेगेटिव पिया सोचनि, उहे जेको आहे 35% वधीक उन्हनि खे दिलि जी बीमारी थियूं, हार्ट अटैक थिया, फालिज थिया, 35% वधीक थिया उन्हनि खे। हाणे उन्हनि ॾिठो त ॿिया फैक्टर उन्हनि बिल्कुलु रखिया हुआ, भई को कोलेस्ट्रॉल जे करे, उन जे करे, पर कोलेस्ट्रॉल बि छो वधियो उन्हनि जो, दिलि जा दौरा छो थिया उन्हनि जा। पोइ ज़ाहिर आहे जेके ऑप्टिमिस्टिक माण्हू आया उहे पंहिंजी सिहत जो ख़्यालु बि कनि पिया ऐं उनखां इहो पोइ ॾिठो वियो त जेको आहे जेके माण्हू पेसिमिस्टिक हुया, जेके ख़ुशि न हुया, जेके नेगेटिव पिया सोचनि, उन्हनि में ॾिठो जेको आहे जिस्म में केमिकल्स हूंदा आहिनि, कार्टिसाल, उहो वधीक सिक्रीट थिए थो, उनजे करे ब्लड प्रेशर वधीक शूट थिए थो, ज़ाहिर दिलि जा दौरा वधीक थींदा। उन्हनि जो इम्यून सिस्टम जेको आहे वधीक कमज़ोर थो रहे पियो, जेके पेसिमिस्टिक हूंदा, जेके ऑप्टिमिस्टिक हूंदा, उनजो इम्यून सिस्टम वधीक स्ट्रांग थो रहे पियो। ऐं उन्हनि इहो बि ॿियो ॾिठो त ऑप्टिमिज़म जे करे, इहे जेका पुरउमीदगी जे करे, उन्हनि में जेका असां चवंदा आहियूं न इन्फ्लेमेशन जेका थींदी आहे दिलि जे शरियाननि में जेका आहे, जंहिंजे करे इहो शरियानियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, उहा जेका आहे ऑप्टिमिस्टिक माण्हुनि में घटि थी थिए इन्फ्लेमेशन, जंहिंजे करे दिलि जा दौरा बि घटि थियनि था ऐं हार्ट अटैक बि घटि थियनि था, इन करे माण्हू मरण बि घटि था उन करे। हाणे ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदासीं असां त ऑप्टिमिज़म कीअं उनखे कजे, या जेके माण्हू नथा सोचे सघनि पॉज़िटिव, उन्हनि खे कीअं जेको आहे पॉज़िटिव सोच अचे।
हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।